नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे अमरकोट में ख़बर ॾींदा हलूं त सिंध असेंबली जे तक PS 52 अमरकोट में ज़मनी चूंडूं अॼु थी रहियूं आहिनि। अमरकोट में ख़ाली थींदड़ सूबाई सीट अॼु सुबुह जो पोलिंग जी शुरूआत थी वई है, जेका शाम जो 5 वॻे ताईं बिना कंहिं वफ़क़े जे जारी रहंदी। अमरकोट में PS 52 ते थींदड़ ज़मनी चूंडनि में 12 उम्मीदवार आमू साम्हूं आहिनि, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अमीर अली शाह, GDA जो उम्मीदवार ارباب غلام रहीम विच में सख़्त मुक़ाबलो है। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान मौजूद वोटरनि जो टोटल अंग 1,53,935 तक में पोलिंग स्टेशन जो टोटल अंग 126 है, जंहिंमें 50 पोलिंग स्टेशन खे इंतहाई हसास ऐं 40 खे हसास करार ॾिनो वियो। पोलिंग स्टेशन जी सिक्योरिटी जे लाइ 1400 पुलिस एहलकार ऐं 500 जे वेझो रेंजर्स एहलकार मुक़रर कया विया आहिनि, जॾहिं त इंतहाई हसास पोलिंग स्टेशन में CCTV कैमरा बि लॻायूं वयूं आहिनि। वाज़े रहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सूबाई असेंबली मेंबर अली मर्दान शाह जे लाॾाणे सबबि सीट ख़ाली थी हुई। अमरकोट इलेक्शन में तहरीक इंसाफ GDA जो उम्मीदवारनि जी हिमायत कई है, जॾहिं त नून लीग ऐं JUI पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिमायत कई है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।